अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وقرن في بيوتكن ولا تبرجن تبرج الجاهلية الأولى وأقمنا الصلاة وآتينا الزكاة وأطعنا الله ورسوله إنما يريد الله ليذهب عنكم الرجس أهل البيت ويطهركم تطهيرا واذكرن ما يتلى في بيوتكن من آيات الله والحكمة إن الله كان لطيفا خبيرا وقال الله تبارك وتعالى في مقام آخر في شان حبيبه صلى الله عليه وسلم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما दुरूद शरीफ पढ़ो सभी साथी। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मुहम्मद व अला आलि सय्यिदना मुहम्मद व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल सद एहतराम मुजाजी दोस्तों है मुसलमान भाइयों, सालान खां हलंदड़ हर साल जियां शहीद इस्लाम कॉन्फ्रेंस हसनैन करीमैन ऐं सहाबा किराम रिज़वानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन जे फ़ज़ाइल में उम्मत जे इस्लाह जे लाइ ये कॉन्फ्रेंस हिन साल भी 10 मुहर्रम 1444 ते मुनक़िद आहे ऐं तव्हां सां इन इंतिहाई बाबरकत माहौल में गॾिया आहियूं। दुआ आहे त अल्लाह सुब्हानहू व तआला इन कॉन्फ्रेंस
कि असांजे लाइ शहरवासियुनि जे लाइ उम्मत मुसलमान जे लाइ हिदायत जो ज़रियो बणाए। दीन इस्लाम अल्लाह तबारक व ताला जल्ल जलालू जो पसंदीदा दीन आहे ऐं अल्लाह तबारक व ताला जल्ल जलालू लखन सालन खां इहा धरती ठाही, आसमान ठाहियो, वमा फिहा मिनल मौजूदात, जेको कुछ नज़र अचे थो इहो रब सुब्हानहू व तआला ठाहियो। आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के हिन धरतीअ ते मबूस फरमायो, जन्नत मां लाथो ऐं उहो हिकिड़े निस्यान जो सबब हुयो। आदम अलैहिस्सलाम जो दुनिया में अचण उन जन्नत जो ॿीहर हुसूल हुयो, जंहिं जन्नत मां उनखे हेठि लाहे वियो। जॾहिं आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह सुब्हानहू व तआला हेठि लाथो त अल्लाह से फरमायो, इहबितू मिन्हा जमीअन फइम्मा यातियन्नकुम मिन्नी हुदन फमन तबिअ हुदाय फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। ए आदम तू पंहिंजे नस्ल समेत हेठि ल, मां तव्हां ॾे हिदायत मोकिलींदुसि, पोइ जेको हिदायत जी ताबेदारी कंदो उनखे न खौफ़ थींदो न उहे गमगीन थींदा। यादि रखो, खौफ़ हमेशह ईंदड़ तकलीफ़ या मुसीबत ते थींदो आहे ऐं गम हमेशह थींदड़ नुक़सान ते, जेको नुक़सान थी वेंदो आहे उन ते गम या ॾुख थींदो आहे। जेको मोमिन हूंदो, जेको हिदायत जो मुतबे हूंदो, क़ुरान सुन्नत जे तालीमात ज़िंदगी गुज़ारींदो, उन इंसान खे मरण महिल खौफ़ बि न थींदो, गम बि न थींदो। ऐं अल्लाह तबारक व तआला इहा नेमत उन मोमिननि बाननि जे लाइ मुक़रर फरमाई आहे त ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। छो त जॾहिं इंसान मरदो आहे त उनखे इहे ॿई हालतूं हूंदियूं आहिनि, उनजे मथां क़बर ऐं क़यामत, हशर नशर, हिसाब किताब जो खौफ़ तारी हूंदो आहे। ऐं हेॾो जॾहिं इंसान जंहिं दुनिया खे हेॾो ठाहे थो, सॼी ज़िंदगी पंहिंजी खपाए थो, उहा ज़िंदगी पूरी जॾहिं हुन हिन धरतीअ ते पंहिंजा निशान छॾण जे लाइ भलीअ गाॾीअ, भले घर ऐं जेको आहे पंहिंजे भली पोशाक ऐं ख़ुराक जे लाइ खपाई आहे, त उन जी दिलि, उन जो नफ़्स उन जी आख़िरत जे तरफ़ तयारु न ई हूंदो। तंहिंजे करे तव्हां ॾिसंदव क़ुरान पाक में लिखियलु आहे, अल्लाह सुब्हानहू तआला फरमाए थो, इहे जेके काफ़िर आहिनि, इहे जेके मुशरिक मजूसी आहिनि, इन्हनि खे चओ, फरमाए मुस्तफ़ा, कुल इन्नल मौत लज़ी तफ़िरून मिन्हु फ़इन्नहु मुलाक़ीकुम। तव्हां जंहिं मौत खां भॼो था, इहो मौत तव्हां ते ईंदो। त मौत हिक लिहाज़ सां ईमान वारनि जे लाइ अल मौत तोहफ़तुल मोमिन, मोमिन जे लाइ तोहफ़ो आहे। छो तोहफ़ो आहे? त उहो मख़लूक खां कटे इन खे ख़ालिक सां मिलाईंदो आहे ऐं मौत उन्हनि खे पसंदि हूंदो आहे। ऐं उहे ई माण्हू मौत जे लाइ ज़हनी तौर तयारु हूंदा आहिनि जेके पंहिंजे ज़िंदगीअ खे सुन्नत मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते गुज़ारींदा आहिनि। जेको माण्हू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सुन्नतुनि खां हटी करे गुज़ारींदो आहे, उहो इंसान मौत जी तमन्ना न करे सघंदो आहे। ला ततमन्नहु अबदा, कॾहिं बि मौत जी तमन्ना न कंदो। ऐं काफ़िर मुशरिक कॾहिं बि मौत जी तमन्ना न कंदो। पर तुंहिंजे मुंहिंजे महबूब नबी सभु चओ न सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अॼोको जेको ॾींहुं अथव न, हिकु त हिकिड़ो हसीन माहौल आहे जंहिंमें उलमाए किराम तव्हां असांजे ज़हननि जी आबियारी फरमाईंदा। क़ुरान सुन्नत जे रोशनीअ में सहाबा, अहल बैत, आले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अज़वाज रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उम्मत जे सुलहा जी सीरत बयान कंदा। पर तव्हां असांजे लाइ ॿ शयूं मां तव्हांखे चयूं थो वञा। हिकु त अल्लाह जो इस्म ज़ात, सभई चओ अल्लाह अल्लाह अल्लाह। इहो इस्म ज़ात तव्हांजे दिलि में हले पियो, बंदि न थिए इंशाअल्लाह ताला। सभई मारिफतूं मिली वेंदियूं ऐं उन जे लाइ ज़रूरी आहे त आवाज़ सां हुजे, बसि ज़बान पंहिंजे तारूं सां लॻंदी आहे अल्लाह 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 अल्लाह। इहो इस्म ज़ात तव्हां खां बंदि न थिए, अल्लाह साईं गफ़लत खां बचाए। ॿियो मौक़े ब मौक़े ते त
तवज्जो सां दुरूद शरीफ सलात शरीफ होॾो मला सभई चो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। बहरहाल मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो त मौत अल्लाह जे तरफ़ खां तोहफ़ो आहे मोमिननि जे लाइ। पोइ मौत जूं मुख़्तलिफ़ शिकिलियूं आहिनि, कंहिंजो बिस्तरे ते आहे, कंहिंजो बीमारीअ मां, कंहिंजो सफ़र मां, कंहिंजो कीअं आहे। को सड़ी थो मरे, को ॿुॾी थो मरे, को ज़हरम थो मरे। पर मौत उहो हसीन आहे जंहिंजी चाहत तुझे मुंहिंजे महबूब नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चंद चाहतूं फरमायूं। हिकिड़ी जेका सभ खां वधीक महबूब जी देरीना चाहत हुई, जंहिंजे लाइ फरमायो वदित मां चाहियां थो इनी ला उक़ातिलु फी सबीलिल्लाह, त मां मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जे रस्ते में जेकर क़त्ल थिया। माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दिली चाहत इहा वदित इनी ला उक़ातिलु फी सबीलिल्लाह सुम्मा उक़तल, सुम्मा ओया सुम्मा उक़तल, सुम्मा ओया सुम्मा उक़तल, सुम्मा ओया सुम्मा उक़तल। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाहु ताला अन्हु हदीस जो रावी आहे, 3 दफ़ा ये लफ़्ज़ चई करे पोइ चवंदो अशहदु बिल्लाह, मां अल्लाह खे शाहिद थो बणाए हिन ॻाल्हि ते त मां इहा ॻाल्हि पंहिंजे महबूब खां कननि सां ॿुधी अखियुनि सां ॾिठोमांसि त नबी ख़ातम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इहे लफ़्ज़ फरमाया वदित इन्नी ला उक़ातिलु फी सबीलिल्लाह, मां चाहियां थो त मां अल्लाह जे रस्ते में क़त्ल कयो वञा, जिहाद कयां, लड़ाई कयां, सुम्मा उक़तल, पोइ मां क़त्ल कयो वञा, सुम्मा ओया सुम्मा उक़तल, पोइ मूंखे अल्लाह जियरो करे वरी मां क़त्ल थियां, वरी जियरो करे वरी मां क़त्ल थियां, वरी जियरो करे वरी मां क़त्ल थियां। 3 दफ़ा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहा चाहत तकरार सां बयान फरमाई आहे। जेकॾहिं तव्हांजी ॻाल्हि ज़हन में रहे अॻिते हली मां हिकिड़ी ॻाल्हि चवंदुमि इंशाअल्लाह ताला। हे जेको मुहर्रम और हराम जो महीनो आहे, अज़मतुनि जो महीनो आहे, मुहर्रम अज़ल खां ई हुरमत जो महीनो आहे। अल्लाह ते फरमाया इन इद्दत अश्शुहूर इंदल्लाह 12 शहर, महीना त 12 आहिनि, फी अरबातुन हुरम, उन्हनि में 4 हुरमत जा महीना आहिनि, तौक़ीर जा महीना आहिनि, एहतराम जा महीना आहिनि, उन्हनि में क़त्लो क़िताल जंग जिदाल हराम आहे। हिकिड़ो रजब, ज़ुल्क़ाद, ज़ुल्हज, मुहर्रम, ये 4 ही महीना। ज़ुल्क़ाद, ज़ुल्हज, मुहर्रम, ज़ुल्क़ाद हज जे तैयारी जो महीनो आहे। अल्लाह जे रसूल इनके हुरमत जो महीनो करे छॾियो। तव्हां त इन ये मौके ते न कोई चोरी करे, न ज़ोरी करे, ऐं न कोई जंग जिदाल करे। तव्हां त जेके हज जा पांधीअड़ा हुजनि, मुसाफ़िर, अॻे त जहाज़नि मुॾी न वेंदा न, उहे त मंज़िलूं तय कंदा, शहरनि खे किरास कंदा, मुल्कनि खे किरास कंदा। उहे जो वञनि त उन्हनि जे लाइ माहौल साफ़ सुथरो हुजे। मोमिननि मुस्लमाननि त छा काफ़िरनि खे बि इहा ख़बर हूंदी त ज़ुल्क़ाद महीनो आहे, हिन में जंग जिदाल हराम आहे। ज़ुल्हज त थियो ई हज जो महीनो। हाणे मुहर्रम जो महीनो हाजिन जे मोटण जो महीनो आहे। इन महीने में क़त्लो क़िताल हराम आहे। अल्लाह ताला जल जलालू इन महीने जे अंदर कई बेशुमार वाक़ियात अहिड़ा ज़िक्र फरमाया आहिनि ऐं उन्हनि खे वजूद ॾिनो आहे जेके असांजे लाइ हिदायत जो ज़रियो आहिनि। वॾियूं वॾियूं दुनिया जी तारीख़ जूं वॾियूं वॾियूं हादिसात ऐं वाक़ियात इन में थिया। सैयदना नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जो जेको तूफ़ान आयो ऐं उन तूफ़ान खां पोइ जॾहिं जूदी जबल ते उनजी ॿेड़ीअ करार वरितो त इहो मुहर्रम जो महीनो हुयो। अहिड़े तरीक़े सां अल्लाह तबारक व तआला जल जलालू जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नवासा सैयदना इमाम हुसैन रज़ी अल्लाह तआला जे जेको शहादत जो वाक़ियो पेश आयो सन 61 हिजरीअ में, उहो बि मुहर्रम जो आशूर जो ॾींहुं हो। आशूर अशर खां आहे, अशर जी माना 10, आशूर माना 10 ॾींहं। इन सॼनि 10 ॾींहंनि खे अशरो बि चइबो आहे, हिन 10 ॾींहं खे आशूर बि चइबो आहे। अञा हिकिड़नि हीअं बि लिखियो आहे त आशूरा इहो लफ़्ज़ आश नूरनि खां आहे, माना हे 10 ॾींहं अहिड़ा आहिनि ॼण त पंहिंजी ज़िंदगी तूं नूर में गुज़ारी, ईमान सां जेकॾहिं गुज़ारी, ज़िक्र सां जेकॾहिं गुज़ारी, तिलावत सां जेकॾहिं गुज़ारी। ऐं हिननि ॾींहंनि में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हर उन उम्मतीअ जे लाइ जंहिं वटि जिस्मानी सघ आहे ऐं उहो रोज़ो रखी सघे थो त रोज़ो सुनत कयो आहे 9 ऐं 10 जो। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हमेशह 10 जो रोज़ो रखियो।
आखिरी साल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के साहब अर्ज़ कयो या रसूल अल्लाह ॾहीं जो रोज़ो त यहूदी नसारा भी रखंदा पाण फरमाए इंशाअल्लाह असां आईंदे साल 9 जो भी करे छॾंदा तंहिंजे करे उलमा अहले सुन्नत वल जमात 9 जो भी रोज़ो रखंदा 9 जो भी रोज़ो रखंदा नफली इबादत आहे अज़ीम इबादत आहे पर जेकर न रखी सघियो इंसान त पंहिंजे ज़बान खे अल्लाह जे ज़िक्र सां ऐं तिलावत कलाम पाक सां मशगूल रखे ता त असुल रोज़े जो मक़सूद हासिल थी वञे। बहरहाल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह से 1.25 लाख नबियन खां बाद में आंदो 1.25 लाख नबियन जी तारीख़ तां असां नंढे हूंदे खां पढ़ंदा ऐं उलमा किराम खां ॿुधंदा पिया अचूं। हे ख़त्मे नबूवत जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको दौर हुयो उन अल्लाह तबारक व तआला जे मदद सां इलाही इलाका फतह कया यहूदन जा जेके वेझा वेझा इलाका हुया खैबर जड़ा इलाका ऐं किला भी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे हयाती में फतह कया मक्को फतह कयो मक्के खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह तबारक व तआला जल जलाल जे मदद सां जने फतह फरमायो त उन में बुत जेके रखियल हुया 360 उहे सभई केराया उन्हनि में सभिनी सहाबा किराम रिज़वानुल्लाह तआला अलैहिम अजमईन जो हिकिड़ो किरदार हुयो पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन शान नबूवत ते कुल्लन ते खणी सैयदना अली उल मुर्तदा के वडी असा ॾेई करे चूंकि काबतुल्लाह जी हाइट बुलंद आहे 18 फुटन ताईं उन जी शायद हाइट आहे त उन में हज़रत अली मुर्तदा को मथियां बि जेके किनारनि में किरियल हुया बुत रखियल हुया उहे बि केरायो ऐं ही आयत फरमायो जाल हक व ज़हकल बातिल हक आयो बातिल भजियो काबतुल्लाह के धोई करे साफ कयो पो अल्लाह तबारक व तआला जल जलालहू जे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जंहिं शख्स उस्मान नाले खां उस्मान बिन मज़ऊन उन खां चाबियूं घुरियूं पहिरीं दफ़े जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मक्के खां मदीनी हिजरत कनि पिया त मां काबतुल्लाह जो अंदरों दीदार कयां पंहिंजे रब जो नफ़िल पढ़ा दुआ घुरी पोइ निकिरां पर उन शख्स नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे चाबी न ॾिनी इनकार कयो पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿाहिरों हतीमा में नफ़िल पढ़ी निकिरी विया 8 सालनि खां बाद में जॾहिं काबतुल्लाह फतह थियो त हज़रत अली मुर्तज़ा रज़ी अल्लाह तआला अन्हु उन इहा शख्स उस्मान बिन मज़ऊन खां चाबी खसी हाणे मुसलमाननि ताक़त आई काफ़रनि जी ताक़त कमज़ोर थी चुकी हुई उन वक़्त में उस्मान बिन मज़ऊन खे लॻो त हाणे इहा चाबी मूंखे न मिलंदी ऐं इहा वॾी इज़त ही काबतुल्लाह जे माना चाबी बरदार हुजण जी वो शख्स आयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि या रसूल अल्लाह इहो सच आहे त मां तव्हांखे चाबी न ॾिनी ही काबे जी हिकिड़े ॾींहुं तव्हां घुरी पर इहा हक़ीक़त आहे त मां तव्हांखे ओॾी महिल अल्लाह जो रसूल न सम्झंदो हाणे असांजे अकुल ते अल्लाह चिटो कयो आहे त तूं ख़ातमुन नबीन रसूल आहे ऐं अल्लाह ते तोखे फतह ॾिनी आहे ऐं कुफर खे शिकस्त आई आहे तंहिंजे करे मुंहिंजी हिकिड़ी दिलि जी तमन्ना आहे त इहा चाबी मूंखे हवाले कई वञे हज़रत अली साईं खां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चाबी वठी उन शख्स खे ॾिनी ऐं फरमायो ख़ालिदतन तालिदतन इहा तो वटि रहंदी तुंहिंजे आल में रहंदी अॼु ॾींहं ताईं 1400 साल 44 साल अची वियो त उहा चाबी उन ख़ानदान में हलंदी पई अचे इहे असांजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा मोजिज़ा आहिनि सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मको फतह थियो इस्लामी सल्तनत क़ाइमु थी वई कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं हुयूं जेके अमल में न आयूं ऐं हुयूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं चाहतूं हिकु त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे मजलिस में मुनाफ़िक़ हूंदा कुरान पाक में लिखियल आहे इज़ा जाअकल मुनाफ़िक़ून क़ालू नशहदु इन्नका लरसूलुल्लाह वल्लाहु यअलमु इन्नका लरसूलु वल्लाहु यशहदु इन्नल मुनाफ़िक़ीन लकाज़िबून बगालियूं कंदुमि तवज्जो सां ॿुधो मुनाफ़िक़ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां निमाज़म भी गॾु हूंदा जिहाद में भी गॾु हूंदा ॿियनि अमलनि में गॾु हूंदा अल्लाह जे हबीब खे ख़बर भी हुई अल्लाह इल्म भी ॾिनो त इहे मुनाफ़िक़ कूड़ा आहिनि अल्लाह इहो भी फरमायो त इन्नल मुनाफ़िक़ीन फ़ी दरकिल अस्फ़ल मिनन नार इहे जहन्नम जे हेठि हेठि तरे में हूंदा पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे पूरी हयातीअ में उन्हनि जे चिट्टे मुनाफ़िक़त ऐं कुफ़्र जे बावजूद हाणे मां लफ़्ज़ कुफ़्र थो ॻाल्हायां
मुनाफ़िक़ जॾहिं मुनाफ़िक़ ॿ क़िस्म थींदो आहे हिकिड़ो थींदो आहे अमल में अलाह साईं असांखे अमली मुनाफ़िक़त खां बि बचाए मुनाफ़िक़ में टे शयूं हूंदियूं आहिनि इदा हदस कज़ब ॻाल्हियूं कंदो अक्सर कूड़ ॻाल्हाईंदो व इदा वादा अख़लफ़ जॾहिं वाइदा कंदो माण्हुनि सां ड्रॉ कंदो पूरा न कंदो व इदा तुमिन ख़ान ऐं जॾहिं उनखे काई बि ज़िमेदारी या अमानत ॾिनी हूंदी उन में ख़यानत कंदो अॼु ॾिसंदव न इहे सभई ॻाल्हियूं असां मुस्लमान न बनि थियूं असांजे इक़्तिदार जे कुर्सियुनि ते वेठल जेके बि माण्हू आहिनि उन्हनि में पंहिंजे क़ौम जे ज़िमेदारनि जे पूरे करण में कोताही आहे जे कोताही न हुजे न त अमुन हुजे हे अमुन छाजे करे न आहे त उहे पंहिंजे ज़िमेदारी पघार सां मिलियल ज़िमेदारी खे पूरो न आहिनि कंदा अलाह उन्हनि खे हिदायत ॾे यानी अमानत आहे उन्हनि वटि इहो उहिदो उन खे पूरो नथा कनि इहो बि हिकिड़ो मुनाफ़िक़त जो क़िस्म आहे वाइदो करे मुखालफ़त करे हल्के फुल्के तोखां मूंखां हर हिक खां इहा ग़लती थिए ई थिए थी कॾहिं त असां पूरो करण जी नियत ई न हूंदी आहे वाइदो कंदा आहियूं पर कॾहिं कॾहिं नियत हूंदी आहे पर असां टुटी पवंदा आहियूं पोइ वाइदो पूरो न कंदा आहियूं कोशिशि कजे पंहिंजे वाइदनि खे पूरो कजे क़ुर पाक में लिखियल आहे औफू बिल अहद इन्नल अहद कान मसूला वाइदा पूरा कयो वाइदनि जे बारे में तव्हां खां पुछा कई वेंदी ऐं इदा हदस कज़ब कूड़ ॻाल्हाइण रिवाज बणिजी वियो आहे कूड़ ॻाल्हाइण अॻे कूड़ ॻाल्हाइण मुस्लमाननि जे लाइ वॾी मुसीबत हूंदी छो त लानत ॿिनि माण्हुनि जा टिनि ते थियल हिकु त शैतान ते थियल आहे वइना अलैका लानती इला यौमिद्दीन तो ते लानत क़यामत ते उन डिगी लानत ॿियनि ते लानत हूंदी आहे जॾहिं उहा सिफ़त लभंदी त लानत लभंदी मसलन को माण्हू ज़ुल्म थो करे न ज़ालिम ते लानत आहे अला लानतुल्लाह अला ज़ालिमीन ज़ालिम केर बि हुजे अलाह जी पनाह तूं हुजी चाहे मां हुजां जंहिं महिल इंसान ज़ुल्म जो कमु कंदो आहे उहो अलाह जे ऐं पाननि जे लानत जो मुस्तहिक़ थींदो ये ॻाल्हि दिमाग़ में रखणी आहे क़ुर में साबित आहे टियों लानत वरी क़ुर पाक में लिखियल आहे उन्हनि ते आहे जेके कूड़ ॻाल्हाईंदा जंहिं ॾे असां ध्यानु ई नथा धरियूं रोज़मर्रा असांजी आदत बणिजी वई आहे अलाह साईं असांखे कूड़ खां बि बचाए अलाह साईं असांखे ज़ुल्म खां बि बचाए मज़लूम थियण खां बि बचाए ऐं नंबर 3 ताला साईं शैतान जे शर खां बि असांखे बचाए असांजे नसुलनि खे बचाए त लानत टिनि ते आहे शैतान ते डायरेक्ट आहे ज़ालिम जॾहिं कोई बि ज़ुल्म कंदो ओॾी महिल लानत आहे ऐं जॾहिं कोई माण्हू कूड़ ॻाल्हाईंदो ओॾी महिल उन ते लानत वसंदी त अल्लाह तबारक व तआला जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहा चाहत ही त जेकर हिननि मुनाफ़िक़नि खे धार कजे पर उहे मुनाफ़िक़ हर अमल में गॾु हूंदा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह तबारक व तआला जल जलालू उन्हनि मुनाफ़िक़नि जे आबा अजदाद जो बि इल्मु ॾिनो पीउ जो नालो पुट जो नालो सभिनि जी ख़बर हुई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पर चूंकि रहमतुल लिल आलमीन हुया न पंहिंजे महबूब जी हिकिड़ी सिफ़त बि सम्झ ऐं पंहिंजे महबूब जी हिकिड़ी चाहत बि यादि रख हाणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सुञाणनि पिया त हे मुनाफ़िक़ आहे पर उनखे इन जे करे तड़नि न पिया त मतां सुभाणे काफ़र इहा प्रोपेगेंडा कनि त हे जेके महबूब मोहम्मद आहे इहो पंहिंजनि खे बि तड़े थो छो त मुनाफ़िक़ जे मुनाफ़िक़त जो इल्मु अलाह खां सवाइ ॿिए खे ॻाल्हायो मूंसां ॿिए खे न थींदो न हाणे उहे गॾिया पिया आहिनि मुस्लमाननि सां त हाणे उन्हनि जे मुनाफ़िक़त जो इल्मु न पियो थिए अटो पहुचा त हिन बि मूंसां ड्रो कयो ऐं तव्हांजो बि पंहिंजे संगत में अहिड़ो तजुर्बो हूंदो न हाणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इहा चाहत पंहिंजे हयाती में पूरी न कई अल्लाह तबारक व तआला जी बि हिकमत इहा आई त इहो बार मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते न अचे जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन कंहिंखे मुनाफ़िक़ पंहिंजे इल्म जे बुनियाद ते कढनि हा क़तल कराइनि हा त असां में जहिड़ो हुजे हा असां जहिड़ो ख़तम ई न करे सघूं हा उहो इन जे करे त असां हर कंहिंखे मुनाफ़िक़ जो लेबल लॻाए असां हुन जहिड़ो कयूं पिया तंहिंजे करे मुनाफ़िक़नि खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिक पासे रखी छॾियो हलंदा रहिया जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वफ़ात करे विया हिन दुनिया में बुरको मटायो ऐं उम्मत इत्तिफ़ाक़ कयो सैयदना अबू बकर सिद्दीक़ सभई चयो रज़ियल्लाहु तआला अन्हु उनखे ख़लीफ़तुल मुस्लिमीन बणायो रसूल जो ख़लीफ़ो बणायो जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख़लीफ़े अव्वल ख़लीफ़े राशिद ख़लीफ़े बिला फ़ज़ल सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु ख़िलाफ़त ते वेठो त जेके मुनाफ़िक़ लिका पिया उहे चिटा थियण शुरू थी विया तव्हांखे तारीख़ जे किताबनि में मिलंदो त कुझु माण्हू अहिड़ा हुया जेके मुर्तद थियण शुरू थिया मुर्तद मुस्लमान न थींदो हे जेको 15वीं सदीअ जो गुनाहगार बदकार मुस्लमान ठो नऊज़ बिल्लाह इहो दीन को फिरंदो कंहिंखे इहा सोच ईंदी न मुनाफ़िक़ ई फिरी सघे थो छो त उनजे दिलि में कुफ़र हुयो
ताकत ऐं गलबे जे करे या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां अल्लाह से जो डायरेक्ट ताल्लुक इन जे करे इल्म पियो मिले मुस्तफ़ा के तंहिंजे करे पाण खे लिकाईंदा आया पर जॾहिं सैयदना सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी खिलाफत आई तो वे निकरिया पदरा थी पिया मुर्तद थियण शुरू थिया नालो उन्हनि खे मुर्तद जो ॾिनो वियो त हज़रत अबू बकर सिद्दीक़ ॿ वॾा कम कया पहिरियों कम इहो कयईं उन्हनि मुर्तदीन सां क़िताल कयईं उन्हनि में हिकिड़ा वरी मानी ने ज़कात पैदा थिया जिन जो असां ज़कात न ॾींदासीं मुस्लमान रहंदासीं अॼु ॾींहं ते उन्हनि जो नसुल हले थो जेके ज़कात न ॾींदा ऐं पाण खे मुस्लमान सम्झंदा आहिनि हक़ीक़त इहा हुआ उन्हनि सां बि हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु छा कयो क़िताल कयो इहे ॿ वॾा कम कया इहे मुस्लमाननि खे उन वक़्तु सम्झ में न अचनि पिया पर मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन ख़लीफ़े राशिद नाइब सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु इहो वारो वॼायो उन्हनि सां क़िताल शुरू कयो तां त उन्हनि जे सफ़ाई करण जी कोशिश कई इन अमल जे दौरान उन जी वफ़ात थी वई सैयदना उमर फारूक सभई चो रज़ियल्लाहु ताला थोड़ो तवज्जो खपे चंद मिनटन जे लाइ रज़ियल्लाहु ताला अन्हु हा हज़रत उमर फारूक आयो उन उतां अॻिते कम खे शुरू फरमायो उन बि मुनाफ़िक़नि सां यहूदियुनि सां नसारनि सां जेके बि हवारी हुया कुफ्र जा उन्हनि सां क़िताल कयो ऐं इस्लाम जी सल्तनत खे वधायो उन जे हलंदे हलंदे उन जी शहादत अची वई जॾहिं सैयदना फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु शहादत थी उन पंहिंजे हयातीअ में ज़ख़्मनि जे दौरान शहन माण्हुनि जी हिकिड़ी टीम ठाही चई त हाणे हिननि मां ख़लीफ़ो कजो उन्हनि शहन माण्हुनि मां सैयदना उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु जो इंतिखाब थियो ऐं उन खां बाद में हज़रत अली से ख़लीफ़ो मुतयन थियो छो त वोट उन्हनि जा बराबर थिया जेको विचूं मुस्लिम हुयो उन हज़रत उस्मान साईं खे पंहिंजो वोट ॾेई करे अॻिते करे छॾियो ऐं 10.5-11 साल सैयदना उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे लाइ क़त्लो क़िताल कयो जुहदो जिहाद कयो मुसलसल आख़िर काफ़रनि जो जेको यहूद नसारनि जो जेको ताक़तवर पोयों हिस्सो हुयो जेके शाम खां आया मुनाफ़िक़ इर्तिदाद जे शिकिल में उन्हनि सां जो मुआहदो टके पियो कुझु मुस्लमाननि जे अंदरि जेके मके मदीने जो माहौल हुयो उते बि कमज़ोर माण्हू जेके हुया उहे मुनाफ़िक़ मिज़ाज उन्हनि जे बि ड्रोह जे करे हिकिड़ो माहौल पैदा थियो सैयदना उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु शहीद थियो हाणे हज़रत अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु खिलाफत ते आयो उम्मत उन जो जेको आहे माना बैत फरमाई ऐं उन जी खिलाफत मिली 5 साल साडा तकरीबन 5 साल साडा सैयदना अली अल मुर्तज़ा शेर खुदा सब चओ न रज़ियल्लाहु ताला अन्हु उन भी पंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ऐं दीन खे तरक़ी ॾियण जे लाइ जोदो जिहाद कयो पर उहे जेके ॿाहिरी दुनिया जा जेके कुफ़ार हुया जेके शामी हुया जेके यहूदी हुया उन्हनि जेको हिकिड़ो माहौल पैदा कयो ख़ारिजुनि जो उहे माण्हू मुस्लमाननि सां घिरी विया ऐं इहा ॻाल्हि मां मुंडम चई चुको आहियां त मुनाफ़िक़ जेके हुया उहे मुस्लमाननि सां घिरियल रहंदा ख़बर न पवंदी हज़रत अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु क़िताल शुरू कयो क़ुरान पाक में लिखियल आहे कलमो भी लबे पियो ईमान भी लबे पियो वइन ताइफतान मिनल मुमिनीन क़ततलू फअस्लिहू बैनहुमा फइन बगत इहदाहुमा अलल उखरा फक़ातिलु लती तबगी हत्ता तफिया इला अमरिल्लाह हे मार्फत जूं ॻाल्हियूं आहिनि क़ुरान पाक जूं ॻाल्हियूं आहिनि अल्लाह से अगाट इहा शइ चई चुको हो त जेकॾहिं मुस्लमान पाण में बि कॾहिं इख़्तिलाफ़ कनि ऐं झेड़ो कनि या क़त्लो क़िताल कनि त जेका रियासत हुजे जेको इक़्तिदार जे कुर्सीअ ते वेठल हुजे उहो उन्हनि सां इस्लाह जी ॻाल्हि करे पर जेकॾहिं काई जमात इस्लाम नथी अचे त पोइ गॾिजी उन्हनि सां क़िताल कनि ऐं थियो मुसलमाननि जा ॿ गिरोह पाण में हिक ॿिए सां टकराइजी विया ऐं हज़ारनि जे तादाद माण्हू शहीद थी विया इहो दौर हज़रत अली मुर्तज़ा जो दौर ऐं हज़रत अली मुर्तज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु अक़ज़ाहुम अली नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे सहाबा जूं सिफ़तूं बयान फरमाईंदे कंहिं मौक़े ते फरमायो अरहम उम्मती बि उम्मती अबू बकर मुंहिंजे उम्मत जे मथां सभई खां वधीक मेहरबान जुबो खाइण वारो अबू बकर वाशदुहुम फी अमरिल्लाह उमर ऐं अल्लाह जे हुक्मन ते सख्त इंसान मुंहिंजे उम्मत में उमर आहे ऐं वअस्दकुम हयाअन उस्मान सचो इन्हनि मां हयादार मुंहिंजो उस्मान आहे वअक़ज़ाहुम अलीयुन करमल्लाहु वजह ऐं इन्हनि में सभिनी खां वधीक फ़ैसिले कंदड़ हज़रत अली मुर्तज़ा सब चो रज़ियल्लाहु ताला अन्हुम अजमईन सभिनी में सच्चाई लभे थी सभिनी जे अंदर जेको हया लभे थो सभिनी जे अंदर कुफ्र ते शिद्दत लभे थी मोमिन जो शान आहे त
त काफरन ते सख्त हुजे। अल्लाह ने चयो दुनिया में बगिरो आहिनि, हिकिड़ा बुत परस्त यत्तखिदु मिन दूनिल्लाहि अंदादा, जेके अल्लाह के छॾे करे गैर खे पंहिंजो माबूद बणाईंदा आहिनि। युहिब्बूनहुम का हुब्बिल्लाह, गैर सां एतिरी मोहब्बत कंदा आहिनि जहिड़ी मोहब्बत अल्लाह सां कबी आहे। बुत सां ओड़ी मोहब्बत, झंडे कंडे सां अहिड़ी मोहब्बत या लभे थी। एतिरी मोहब्बत आहे जो उन्हनि जे लाइ विढ़ण जे लाइ तयार था थी वञनि। अल्लाह हुसैन तो फरमाए यत्तखिदु मिन दूनिल्लाहि अंदादन, मां अल्लाह के छॾे उन्हनि पंहिंजा माबूद बणाया। युहिब्बूनहुम का हुब्बिल्लाह, उन्हनि सां वरी मोहब्बत अहिड़ी था कनि जहिड़ी मां अल्लाह सां करणु खपे। ई न करणु खपंदो उन्हनि खे। पर ख़ैर कुफ्र जो हिकिड़ो तबिको रहणो आहे, ईमान ऐं कुफ्र जी जंग हलणी आहे। तंहिंजे करे अल्लाह फरमाए तो वल्लज़ीन आमनू, सब चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वल्लज़ीन आमनू, ऐं उहे माण्हू जिन ईमान आंदो उन्हनि जो छा मिजाज आहे? अल्लाह फरमाए तो जेके काफ़िर आहिनि, जेके गैरुल्लाह जी पूजा कनि था, जेके बुत परस्त आहिनि, जेके अशिया खे पूजंदा पिया, उहे जेकॾहिं मोहब्बत उन्हनि बुतनि सां ऐं शयुनि सां अहिड़ी कनि था जहिड़ी मोहब्बत अल्लाह सुब्हानहु व तआला सां कबी आहे, त जेके मुंहिंजा हक़ीक़ी मोमिन आहिनि उहे अशद्दु हुब्बन लिल्लाह। ये लफ्ज़न कुरान पढ़ जा, वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह, जेके ईमान वारा आहिनि उहे अशद्दु, अशद्दु छा आहे? अशद्दु शिद्दत खां ज़्यादा सख़्त आहिनि, पंहिंजे जान माल इज़त आबरू खां वधीक मुंहिंजे मोहब्बत में, मुंहिंजे मोहब्बत में जान ॾींदा आहिनि। इहा ई त मोहब्बत हुई न जो हज़रत इमाम हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु काबतुल्लाह खे छॾियो। इहा ई त मोहब्बत हुई न जो नानी रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मस्जिद नबविया रोज़े अतर खे छॾियो। इहा कहिड़ी मोहब्बत आई जेका रोज़े अतर खां सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु के कूफे जे इलाके ताईं खणी वई। हुब्बन लिल्लाह। किन में ॿी राय बि आहे, अञा जेतिरो बि असां इंसाननि जो या मुस्लमाननि जो या माण्हुनि जो मिज़ाज बिगड़ियो आहे न, पर इहा हर कंहिंखे ख़बर आहे त जेके बि शहादतूं थियूं न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मथे 1.25 लख नबियनि जूं मिहनतूं, हिन जे लाइ त इहा धरतीअ जा कुल इंसान मर्द मायूं चवनि ला इलाहा इल्लल्लाह। महिनत छाजे लाइ? हिते न वेठा हो तव्हां, ॿिए हंधि वेठा हो काथे। 1.25 लख नबियनि जी महिनत छाजे लाइ? ला इलाहा इल्लल्लाह। थोरो बाबा से बुलंद चओ न, ला इलाहा इल्लल्लाह। इन ॻाल्हि खे सांडियो। 1.25 लख नबियनि जी महिनत, उन्हनि जी मुशक्क़त, उन्हनि जी दावत, उन्हनि जी तबलीग, उन्हनि जूं काविशूं, उन्हनि जूं कोशिशूं, हिन ॻाल्हि जे लाइ त हिक हिक ज़बान ते अचे ला इलाहा इल्लल्लाह। जॾहिं ला इलाहा इल्लल्लाह आयो त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि आयो। असांजो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जो बि ईमान अल्लाह ते। अल्लाह फरमान आमनर रसूल, आमनर रसूल बिमा उनज़िल इलैहि, मुंहिंजे रसूल बि ईमान आंदो। छा ते? जेको मां उन ते नाज़िल कयो। माना रसूल जो ईमान बि अल्लाह ते, अल्लाह जे किताब ते। त तुंहिंजो मुंहिंजो ईमान बि अल्लाह ते, अल्लाह जे किताब ऐं रसूल ते। तंहिंजे करे ॻाल्हि सम्झण जी आहे या नोट करण जी ॻाल्हि आहे त 1.25 लख नबियनि जूं महिनतूं हिन जे लाइ हुयूं त धरतीअ ते कोई न रहे, सभु चवनि ला इलाहा इल्लल्लाह। तूं बि चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। हाणे जेके सहाबा किराम उन्हनि जूं महिनतूं छा जे लाइ? अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जो जोदो जिहाद ऐं कुर्बानी, उन्हनि जी सखा, इन जे लाइ त कलमो ज़िंदा रहे। सैयदना उमर फारूक जो जोदो जिहाद कुर्बानी, इन जे लाइ त अल्लाह जो कलमो महफूज़ रहे, दीन महफूज़ रहे। उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जी कुर्बानी, जोदो जिहाद, इन जे लाइ त अल्लाह जो दीन महफूज़ रहे। त सैयदना अली अल मुर्तज़ा सचनि इमामनि जे अब्बे, पूरी कायनात जे रूहानी अब्बे, तुझे मुंहिंजे रूहानी वली हजरत अली मुर्तज़ा जी जेका भी मिन्नत आई, जेको जोदो जिहाद हो, उनजो मक़सद छा हो त धरतीअ ते ला इलाहा इल्लल्लाह रहे। इहा ॻाल्हि न विसारणी आहे न। जेकॾहिं तूं अल्लाह खे छॾींदी और रुगो हुननि जा गुण ॻाईंदी त तोखां इहो विसरी वेंदो त हज़रत अली साईं शहादत छाजे लाइ जामे नौश फरमाई। विसरी वेंदो त सैयदना हुसैन रज़ी अल्लाह ताला करबला में एडी वॾी शहादत जो 16 खानवाद नबूवत जा शहीद कया विया, छाजे लाइ? अल्लाह राज़ी थे। उन सां 70-72 जानसार उन जा संती सहाबी जेके उन जा सुहबती हुया उहे कुर्बानी ॾेई विया, छाजे लाइ? त अल्लाह जो दीन महफूज़ रहे। त तो अल्लाह छो विसारियो?
तू मखलूक ने छो तो करी तू तो मखलूक जे कुर्बान जो गालियों याद कर पाण भी पंहिंजे बच्चन के बुधा दोस्तन के बुधा कौम के बुधा इंसानियत के बुधा तो हजरत हुसैन जे कुर्बानी जो मकसद इला कलमतुल्लाह अल्लाह जो कलमो बुलंद नबी जे दीन के हकीकी रंग में कौम ते पेश कजे सुबानी कोई मुनाफिक जेको आए या कोई एड़ो ड्रोह इंसान चापलूस इंसान के कुंड सा कुर्सी ते न अची वने ये गल न समझी अच्छा इहो ही त हिन ये मुहर्रमुल हराम जो जेको आए असुल समरो पर अज हुसैन हुसैन थे थी पर हुसैन जे रब जो तज़किरो नथो थे जंहिंजे लाइ आखिरी पसाहन में हजरत हुसैन के जने तीरन सा छलनी कयो वियो जेतिरो हुनन के जुल्म करणो हो ज़ालिमन के कयो आखिरी पसाहन में जने जुमी जो ॾींहुं चवनि था आज़ान जो आवाज़ ॿुधण चाहे कलंगा हटी त वञो मां उन करीम रब जो सजदो त कयां अॼुकल्ह इहो लफ़्ज़ ट्रेड थी वियो आहे हर जगह ते आ त करबला जा ब वॾा सबक आहिनि करबला जा ब वॾा सबक आहिनि जिन ॿिन वॾनि सबकनि के उम्मत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विसारे चुकी आहे औरतुनि खे ॾिसंदव सादात जूं अमड़ियूं जेके मुंहिंजे महबूब नबी जा पाक हुया न्याणियों उन्हनि जो सब खां आखिरी अमल कहिड़ो हो हेॾे कीसो हले पियो हिकु कुथी कतल पियो थे गुस्से पियो नंढड़ा नंढड़ा मोहसिन जहिड़ा बि कुर्बान पिया थियनि पर उन्हनि अंदरों त पिटको कोन कयो उन्हनि मातम कोन कयो लानत हुजे अहिड़े इंसान ते जेको अहिड़ी निस्बत बि करे पाकनि ते ईमान ही न बचंदो उनजो छाजे करे उन्हनि आखिरी टाइम ते पर्दो ऐं हिजाब न छॾियो पर्दो ऐं हिजाब न छॾियो हाणे तूं पाण खां पुछ न तुंहिंजो मुंहिंजो छा हशर तुंहिंजो मुंहिंजो छा हशर आहे उम्मत जो छा हशर आहे इंसानियत जो छा हशर आहे तूं मां त सीना को बि कयूं ई न जे करदा त कोई मूंखे ॾिसे अल्लाह से मुंहिंजे मथां रहम फरमाए अल्लाह से मुंहिंजे मथां रहम फरमाए अॼुकल्ह त कहिड़ियुनि शयुनि जो माहौल थो हले तेसी ताईं त इंसान औरत पंहिंजे हुस्न के औरत पंहिंजे सिंगार के अधूरो थी समझे जेसिताईं धारे जी दीद न पए हे मुसलमान इहो पाण आयो आहे ते उन जा बच्चा काथे आहिनि अधु जमात जा बच्चा काथे न काथे इन रोशे ते हूंदा ऐं तुझे मुझे महबूब नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी गाल चवां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो वदित इन्नी लौ क़ातिलु फी सबीलिल्लाह कंहिंखे चयईं 6 सालनि जे हुसैन खे चयईं कंहिंखे चयईं 7 सालनि जे हसन या 7.5 सालनि जे हज़रत हसन खे चयईं जेके उम्मत जा इमाम आहिनि केड़ो आ जेको तहां चाहे त क़यामत जे ॾींहुं अल्लाह तबारक व तआला जल जलालू असां के हज़रत हसन हुसैन जे हथन सां आबे कौसर नसीब फरमाए चओ न अल्लाहु अकबर जेकर हिक जे दिल में अज भी या तलब पया ए ता रोई दुआ घुरंदा कयो अल्लाह असा के पंहिंजे रसूल सां मोहब्बत रे अल्लाह रसूल जे असहाब सां मोहब्बत रे अल्लाह रसूल जे आल सां मोहब्बत रे अल्लाह रसूल जे अज़वाज सां मोहब्बत रे अल्लाह रसूल जे दीन जे उलमा सां मोहब्बत रे अल्लाह रसूल जे पूरी उम्मत सां मोहब्बत रे मुस्तफा फरमायो ला युमिनु अहदुकुम ताम कोई तेसर मोमिन न तो थी सकेव हत्ता अकूना अहब्ब इलै जेसिताईं मां मोहम्मद सल्लल्लाहु ज़बान खाली न रहे ना बावाल तो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अहब्ब इलै मां उनके महबूब हो जा प्यारो हो जा मिन वालिदिही व वलदिही व नास अजमईन पी खां औलाद खां सभिनी माण्हुनि खां हाणे तू पुछ पाण खां त तोखे रसूल मोहब्बत अथई जेकर रसूल जी मोहब्बत हो जाए तो वो रसूल जी सुन्नत के छदींदो जे गाल के तू हल्को करे सुन्नत करे छडे ॾिनो वा नमाज जी सुन्नत हो जे छा जिस्म जी सुन्नत हो जे छा लटे कपड़े जी सुन्नत हो जे छा घर जे अंदर माहौल जी सुन्नत हो जे छा जेके मुंहिंजे महबूब जूं सुन्नतूं तो मां तरक कयूं था उन्हनि के हल्को कयूं था ये सुन्नतूं अॻी दौर जा मुनाफिक भी तरक न कंदा हा एतिरा लिकल हूंदा तने त सहाबी भी न उन्हनि खे सुञाणे सघंदा त मुनाफ़िक़ कहिड़ो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के भी अल्लाह पे चटे कई त जाकल मुनाफिकून नशहदु इन्नका रसूलुल्लाह वल्लाहु यालम इन्नका रसूल वल्लाहु यशहदु इन्नल मुनाफिकीन लकाज़िबून मां शायद जो मुनाफिक कूड़ा आहिनि माना उन्हनि जो कूड़ एतिरो लिकल हुयो जो आम अखि उन्हनि खे पकड़े न पई सघे अॼु त तूं मूं ॾे ॾिसंदी त तूं मूंखे ॾिसण था चवंदी त 5 सुन्नतूं खुटलां अथसि
मां चवंदुमि हिन में 15 सुनतूं खुटल आहिनि। जेकॾहिं तूं मां हिक ॿिए खे सुञाणे था वञूं त इन खां वधीक मुनाफ़िक़त छा थींदी आहे? मञणो पवंदो त असां अमली मुनाफ़िक़ आहियूं। कूड़ असां में लभे थो वक़्तन फ़वक़्तन। अमानत में, ज़िमेदारीअ में, माल में, मिल्कियत में जेके उहिदा मिलिया उन्हनि में ख़यानत। रुगो पैसा थोरी, अॼुकल्ह पैसा कोई कंहिं वटि अमानत रखे थो? माण्हू सम्झंदा आहिनि पैसा अमानत। न, तुंहिंजो उहिदो, तुंहिंजी हैसियत, तोखे उहा अल्लाह जो जिस्म जान अमानत आहे। इन में तोखे ख़यानत करणी नाहे। ख़यानत त लभे थी, अमली मुनाफ़िक़त थी आहे। बाक़ी अल्हम्दुलिल्लाह एतिरो सचो आहे त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह इन में खोटा न आहियो मुंहिंजा अल्लाह, इन कलमी में खोटा न आहियो मुंहिंजा अल्लाह। तंहिंजे करे तोखां गॾियाऊं त तोखां असां करम घुरूं, तोखे तुंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन किरदार ऐं गुफ़्तार, उन जे तालीम, उन जे शख़्सियत जो वास्तो ॾियूं। असांजे लाइ हिदायत जा फ़ैसिला फरमा, असांजे लाइ रहमत जा मामला फरमा। बहरहाल मां आखिरी ॻाल्हि चवंदुमि, हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हिकिड़ी चाहत आई। हिकु कमु मुनाफ़िक़नि खे रसूल खे तड़ायई न, इहो कमु कराई रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खुलफ़ाए राशिदीन खां, अबू बकर, उमर, उस्मान, अली साईं खां। उन्हनि अहिड़नि सां बि जिहाद कयो जिन जो त हे त पंहिंजो आहे। अहिड़नि सां बि जिहाद कयो, अहिड़नि सां बि क़िताल कयो अॼु ॾींहं ते क़ौम चिटो न करे सघी आहे त हे पंहिंजो अलाए परो। तवजो खपे मूंखे तुंहिंजो। तंहिंजे करे उम्मत इख़्तिलाफ़ जो शिकार ऐं क़यामत ताईं उम्मत चिटो न करे सघंदी। तंहिंजे करे हिन मसइले खां चुकड़। बहरहाल अल्लाह जिन को कम वतो उन को वतो, तुझो मुझो कम पंहिंजो किरदार सुजान। बाक़ी हिकिड़ी उम्मीद आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी फरमाए वदितु अन्नी लौ क़ातिलु फी सबीलिल्लाह। मां चाहियां थो त जेकर मां अल्लाह तबारक व तआला जे रस्ते में क़िताल कयां, सुम्मा उक़्तल, पोइ मां क़तल थी वञा। सुम्मा हुया सुम्मा उक़्तल, सुम्मा हुया सुम्मा उक़्तल, सुम्मा हुया सुम्मा उक़्तल। 3 दफ़ा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया। हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे यादि ॾियारायां, अल्लाह तबारक व तआला जे रसूल जी चाहत आई त मां क़िताल कयां। क़िताल त कयईं, पर क़तल मुस्तफ़ा, ॻाल्हायो मूंसां, क़तल न थियो। चाहत रहिजी वई न, रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चाहत रहिजी वई न। ऐं ईअं थी सघे थो त रसूल जी चाहत हुजे ऐं अल्लाह पूरी न करे। हिकिड़ी तुंहिंजी चाहत आहे, तूं दुआऊं घुरी घुरी बीठो है, मैं जिसे चाहता हूं मुझको मिले, ठीक है, नथो मिले, तुझी चाहत पूरी नथी थे। खैर आहे, तू असां इंसान हो। अल्लाह जो हबीब चए तो त मुंहिंजी चाहत आहे मां अल्लाह जे लाइ क़िताल कयां। क़िताल कयईं, सुम्मा उक़्तल, क़तल न थियो मुस्तफ़ा। उनखे अल्लाह ने पंहिंजे मोहब्बत सां, क़ुर्ब सां बिरफ़ीक़िल मलाइल आला ॾे घुराए करे ख़त्मे नबूवत जे ताजदार खे पर्दे में रखियो। असांजो रसूल रोज़े अतर ते हयात नबी आहे। शौक़ु कयो, पैसा बचायो, हलाल माल मो। अल्लाह साईं हज जी तौफ़ीक़ नसीब करे, न त उमरो करे चो महबूब जे रोज़े ते पहुची करे तव्हां हुते चवंदा आहिनि अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह। इहा तालीम आहे। बाक़ी हिते चवण जी काथे बि तालीम कोन्हे, असांखे तहक़ीक़ आहे। ठीकु आहे। हाणे ॻाल्हि इहा हुआ तो उन महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चाहत आई। हिकिड़ो ॾींहुं हुयो, अमा सलमा सभु चओ रज़ी अल्लाहु तआला अन्हा फरमाए थी, जॾहिं हीअ आयत नाज़िल थी, इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत व युतहिरकुम ततीरा। जेकॾहिं कोई बि मुस्लमान क़ुरान पाक खे पढ़े न, इहा सूरह अहज़ाब आहे। इन में पहिरियों ज़िक्र या अय्युहन नबी कुल अज़वाजिका इन कुंतुन तुरिदन हयात दुनिया व ज़ीनता फतालनो मत्तिकुन व सरकुन सरान जमीला। इतां खां वठी करे इहो सॼो रुकू अल्लाह से पंहिंजे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे अज़वाज मुतहरात खे तालीम ॾिनी। उन्हनि जे तालीम ऐं उन्हनि जे इल्म खे कामिल फरमायो। उन्हनि जे शख़्सियत खे कामिल थियण जे लाइ जिन सुन्नतुनि जी ज़रूरत आई, उहे अल्लाह पाक उन्हनि खे अता फरमायो। ऐं आख़िर में अल्लाह पाक उन्हनि खे पंहिंजी चाहत ॿुधाई त मां इरादो करे चुको आहियां। अल्लाह से उन्हनि खे ॿुधायो पंहिंजो फ़ैसिलो, मां इरादो करे चुको आहियां ऐं मुंहिंजो इरादो कुन फयकून हूंदो आहे त युज़हिब अन्कुमुर रिज्स अहलल बैत। तव्हां ॿियनि क़ौमुनि जूं आहियो, ॿियनि क़बीलनि जूं आहियो, पर जॾहिं मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे निकाह में आयो, हाणे तव्हां उन महबूब सां गॾु आयो, हिक बिस्तरे ते आयो, हिक लटे में आयो। वो तव्हांजो लिबास बणिजी वियो, तव्हां हुनजो लिबास बणिजो। कलो की पोज़ीशन तव्हांजी तव्हांखे ख़बर आहे। हाणे जॾहिं मां तव्हांखे महबूब जे बिस्तरे ते आंदो आहे त मां इहो फ़ैसिलो करे चयो आहे त तव्हां खां हर क़िस्म जी गंदगी पलीती तव्हां खां परे करे छॾियां। ख़्याली फ़िक्र बि उन खां बि तव्हांखे पाक करे छॾियां। ख़्याली फ़िक्रनि खां बि तव्हांखे पाक करे छॾियां। ऐं पाक थी वियूं।
कुरान चयो पाक थी वियूं इहो असांजो ईमान आहे वयो तहरकुम ततहीरा ऐं तव्हांखे पाक का अहिड़ो पाक जो तव्हां जहिड़ो ॿियो पाक न हूंदो ऐं उहे रसूल जूं ज़ालूं अल्लाह पाक पंहिंजे फज़ल सां पाक करे मुस्तफ़ा खे अता करे छॾियो। इहा आयत असल में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ज़वाज मुतहरा जे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी घरवारी अम्मा सलमा थी चए। इन आयत जो नुज़ूल खां पोइ हिकिड़े ॾींहुं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां यमनी कारी चादर हुई पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा जलवा अफरोज़ हुया अम्मा फातिमा आई उन सां गॾु हसन हुसैन बि हुया उन सां गॾु हसन हुसैन बि हुया। हज़रत हसन मां चयुमि तव्हांखे 6 सालनि जो मस हुयो इन्हनि ॾींहंनि में ऐं हज़रत हसन उन ॾींहं 6.5-7 सालनि जो मस हुयो। हज़रत हुसैन 6 सालनि जो उमिरि जो मस हुयो। साल ॾेढ जो इन्हनि में फ़र्क़ु हो। उहे आया अम्मा फातिमा खे बि नबी से पंहिंजे आगोश मां पंहिंजी धीअ खे चादर मथां वकोड़ियो। हज़रत हसन खे हेॾो विहारे हुसैन सां हिते विहारे उन्हनि खे बि चादर ॾेई पल न गुज़रियो हज़रत अली मुर्तज़ा अची वियो पल न अची वियो हज़रत अली मुर्तज़ा अची वियो। हज़रत अली मुर्तज़ा हिन पासे रहूं हज़रत अली मुर्तज़ा खे बि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चादर विहारियो। विच ते मुस्तफ़ा हेॾो अम्मा फातिमा हेॾो हज़रत अली विच ते हसन हेॾो हुसैन घणा थिया 5 थिया न मुस्तफ़ा सां गॾु 5 ये 5 तन जेके ॿुधंदा आहियो न हिकिड़नि माण्हुनि जो ज़ोर आहे इहो सच आहे 5 माना 5 तन माना बदन ठीकु आहे न फारसी लफ़्ज़ आहे। इहे कुझु ॻाल्हियूं फारस खां आयूं आहिनि हेॾे ऐं फारस मुसलमाननि जो मुंड कोन्हे सॼणो कोन थियो आहे इहा तारीख़ पढ़ो वञो। बहरहाल मां हिकिड़ी तव्हांखे कम जी ॻाल्हि कंदुमि नबी से छा दुआ घुरी वदितु इन्नी लौ क़ातिलु फी सबीलिल्लाह मां चाहियां थो मुंहिंजा अल्लाह त मां तुंहिंजे रस्ते में क़तल थियां सुम्मा हुया सुम्मा उक़्तल सुम्मा हुया सुम्मा उक़्तल सुम्मा हुया सुम्मा उक़्तल मां वरी जहिड़ो थियां वरी क़तल थियां वरी जहिड़ो थियां वरी क़तल थियां वरी जहिड़ो थियां वरी क़तल थियां हे 5 हुया। अल्लाह चयो मुंहिंजा महबूब तुंहिंजी चाहत त आहे अल्लाह साईं फरमायो मुंहिंजा महबूबा तुंहिंजी चाहत त आहे त तूं मुंहिंजे दीन जे लाइ पाण खे पूरो जो पूरो खपाई पर मां अल्लाह जी चाहत नाहे जो मां तलवारनि जे ज़रब सां तोखे शहीद करायां या मां अल्लाह जी चाहत नाहे। तंहिंजे करे मां तोखे वॾे शान सां मलाइकनि जी झुरमुट में ज़मीन आसमान खे सिंगारे तुंहिंजे रूह खे पोइ मां हिन दुनिया में रुख़सत कंदुसि ऐं इन थियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया फिलफोर 6 महीना भी न गुजरिया अम्मा फातिमा मोमिनन जी अम्मा हयादार अम्मा हसन हुसैन जी अम्मा महबूब जी प्यारी न्याणी असांजे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के 4 न्याणियूं वडी वडी ज़ैनब रुकैया उम्मे कुलसूम फातिमा। या गाल ज़हन में रखण जी आ त जेके 3 वडियूं न्याणियूं हुयूं उहे पहिरियों अम्मा ज़ैनब त 26-27 साल जी उम्र में जंहिंमहिल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 27 साल उमिरि ओड़ी उन जो विलादत थी। अम्मा खदीजा था निकाह थियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों निकाह उन महिल असांजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 25 साल आई अम्मा खदीजा जो उमिरि 40 साल आई उहा वॾे खानदान जी इहो मौजू ड्रिगो आहे ठीकु आहे न शायदि मुंहिंजो एतिरो टाइम न हुजे। बहरहाल उन इहा अम्मा खदीजा ये इहो पस मंज़र थोरो सम्झी छॾिजे त बाबा अम्मा खदीजतुल कुबरा अरब जे हिकिड़े आला खानदान जी औरत आई वॾी मालदार औरत आई उनखे अॻ में हिकिड़ो रिश्तो हुयो उन मां औलाद भी वफ़ात करे वरी ॿियो रिश्तो कई उन मां जेको आयो औलाद थी हिकिड़ी धीअ वरी उहो वफ़ात करियो त पोइ उन इरादो कयो त मां शादी कंदसि ई कोन पर उन जे ज़ाहिरी खानदानी ऐं शख़्सियत जे शराफ़त के ॾिसी केतिरा माण्हू रिश्तो मोकिलींदा पर अम्मा खदीजतुल कुबरा हिकु दफ़ो दिलि सां चयो रज़ियल्लाहु तआला अन्हा उन इहो फ़ैसिलो करे छॾियो मां शादी करणी न आहे। बहरहाल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हुस्न ऐं जवानी जा अखलाक जा चर्चा चौंकनि ते हलंदा हा इर्द गिर्द महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॻाल्हियूं हलनि पियूं। अञा कंहिंखे ख़बर न हुई त हे ख़त्मे नुबुवत जो ताजदार आहे हे अञा अरब जो शहज़ादो कुरैश जो शहज़ादो जेको सॼी दुनिया में हर एतबार सां मख़लूक खां मुमताज़ हुयो 25 साल उमिरि अम्मा खदीजतुल कुबरा जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुस्न जवानी अखलाक ऐं बुलंद फिक्र जो चर्चो ॿुधो त उन पंहिंजो हिकु अधु माण्हू हज़रत मोहम्मद करीम जे कॾहिं लॻायो इन जी पूरो बैकग्राउंड मालूम कयो खानदान हुयो मालूमात थी वई। मैसरा नाले हिकिड़ो ग़ुलाम हुयो उनखे अम्मा खदीजा चयो त तूं मूंखे महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात जे बारे में ॼाण ॾे ऐं उनखे चयो त असांजे पैसनि ते कारोबार करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो अबू तालिब मिस्कीन माण्हू हुयो ऐं उन जे घर में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पलंदा हा। पोइ हज़रत रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाहियो त मां जेकर चाचे खे कुझु माली सपोर्ट कयां 25 सालनि जो उमिरि में अञा कुझु ॾींहं अॻ में
उन अम्मा खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे माल ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके खां ॿाहिरि जा सफ़र कया ऐं उन जे पैसे ते वापार कयो नफ़े में अधु पैसा तुंहिंजा इन बुनियादनि ते वापार कयो वॾो नफ़ो मिलियो पर जेको मैसर गुलाम हो अम्मा खदीजा जो ख़ासि घर जो चही तो ऐं उनखे सॼे हालात जी ख़बर हूंदी उनखे इन करे मोकिलियो त इन शख़्स जो किरदारु मूंखे नोट करे ॾियो जॾहिं उहो मोटी आयो उन एतिरी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ कई अम्मा खदीजा वटि चे खदीजा त माण्हू त असां ॾिठा आहिनि पर अजीब इंसान आहे ख़ैर बरकत त हिन जे अॻियां अलाह तीअं पेश करे छॾी आहे माल मिल्कतनि त जेको नफ़ो थियो आहे उहो त पंहिंजे जॻह ते पर हिन शख़्स जे अख़लाक़ मूंखे एतिरो मुतासिर कयो आहे मुंहिंजी दिलि चाहे थी जेकर मूंखे मोकल ॾींदमि हिन जो ग़ुलाम थी वियो पोइ अम्मा खदीजा रज़ी अल्लाह ताला खे दिलि में ख़्यालु आयो त मूंखे शादीअ जो इरादो त कोन हो पर जेकॾहिं मूंखे पंहिंजे ज़िंदगीअ जो को हसीन साथी खपे त इन खां वधीक कहिड़ो हूंदो पोइ हिकिड़ी माई ही उनखे ख़ासि पैगाम करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि मोकिलियईं त तूं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ॻाल्हि कर जेकॾहिं महबूब चाहे त मां उन सां निकाह करण जे लाइ तयारु उन जी उमिरि 40 साल महबूब जी उमिरि 25 साल जॾहिं उहा माई सगोरी आई उन अम्मा खदीजा जी बानी उन चे ॿुधायो त ए अल्लाह जा उन महिल असांजे नबी थे जो नुबूअत जो माना अञा हो न हुयो इज़हार ए मोहम्मद करीम खदीजा चाहे थी तव्हां सां निकाह करणु जेकॾहिं तव्हां चाहियो हालात जे तनाज़ुर में हज़रत रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन चयो त मां पंहिंजे चाचे सां मशवरो कयां हज़रत अबू तालिब सां मशवरो कयईं ओड़ीअ महिल अबू तालिब कुरैश जो न रुगो रईस हो बल्कि काबे जो चाबी बरदार सॼे काबे जो सिकाया जो कमु हाजन जी ख़िदमत करण वारा माण्हू इहो घराणो हूअं बि मुंड खां चूंडियल बहरहाल अबू तालिब चयो त ठीकु आहे जेकॾहिं अहिड़ी सूरत थिए थी त असांजे लाइ भली ॻाल्हि आहे सुठो ख़ानदान आहे उचो ख़ानदान आहे ऐं मुनासिबात जो रिश्तो थिए ऐं इहो निकाह ई अबू तालिब पढ़ायो उहो ख़ुतबो असांजे किताबनि में लिखियलु आहे उन्हनि जे हिकिड़ा माण्हू हूंदा उन महिल उहे पंहिंजे रस्मुनि रिवाजनि में जकड़ियल हूंदा शिरक उन्हनि में अची वियो पर उन ख़ुतबे में काथे शिरक जो लफ़्ज़ कोन्हे उहो निकाह पढ़ायो अबू तालिब शादी थी वई त पहिरियों धीउ ॼाई अम्मा ज़ैनब उन खां पोइ वरी कुझु वक़्तु पुटु ॼाओ पर उहो हज़रत अब्दुल्ला उनखे नबी से ताहिर तय्यब चयो धीउ बीबी ॼाई कुलसूम रुकैया पोइ कुलसूम पोइ अब्दुल्ला ॼाओ त हज़रत अब्दुल्ला जॾहिं ॼाओ त ओड़ी महिल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नुबूअत जो ज़ूर थी चुको ऐं ऐलान नुबूअत थी चुको पर अञा इहा ॻाल्हि मख़फ़ी हुई माण्हुनि ताईं न पहुती उन वक़्त में उनखे ताहिर ऐं तय्यब बि इन करे चवंदा आहिनि ताहिर ऐं तय्यब ताहिर माना पाक तय्यब माना हिकिड़ो तय्यब ॿियो तय्यब तय्यब त पाण पाक तय्यब त माना ॿिए खे पाक कंदड़ जीअं कलमो तय्यब बि पढ़ंदा आहियूं कलमो तय्यब बि पढ़ंदा आहियूं जे लफ़्ज़ चवंदासीं कलमा ए तय्यब त पाको कलमो जे तय्यब त ॿिए खे पाको कंदड़ पढ़ो हिकु दफ़ो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह इहो पाको कलमो जेको पढ़ंदो आहे ॿिए खे पाक करे छॾींदो आहे अलाह जे फज़ल करम सां पाको थी वियासीं पंहिंजी नियत दुरुस्त कयूं इंशाअल्लाह अलाह साईं रहम अता फरमाईंदो बहरहाल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं 4 न्याणियूं हुयूं उन्हनि जा अॻ में रिश्ता थिया आख़िरी रिश्तो हज़रत अली साईं सां अम्मा फातिमा जो थियो उन्हनि मां हज़रत हसन हुसैन मोहसिन ऐं धीअर बि ॼायूं रुकैया उम्मे कुलसूम अहिड़े तरीक़े सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इन्हनि खे चादर में वेड़ियो मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे उन्हनि जी विलादत बि अॻम थी वई शादियूं बि अॻम थियूं ऐं उन्हनि जो जेको आहे पोइ ओते औलाद न हली इन्हनि ॾींहंनि में जॾहिं आयत नाज़िल थी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आख़िरी मौक़े ते इन्हनि खे चादर बंदि कयो हाणे मां पंहिंजे मक़सद ते अचां जेका मां हदीस पढ़ी सलाह शरीफ़ पढ़ो सलाह शरीफ़ पढ़ो सलाह शरीफ़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चाहत रही पई त मां शहीद थियां त अल्लाह ताला पंहिंजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे बि शहादत नाता कई अम्मा फातिमा जे हक़ में बि शहादत न आई असां शहादत ॿ क़िस्म थींदी आहे हिकिड़ी जली ॿी ख़फ़ी थोरो तवजो जली ज़ाहिर ज़हूर शहादत जे मैदान थियो मार्को करबला जो तलवारनि ऐं तफ़ंगनि जे तीरनि जे आड़े में अची करे शहीद थी वियो ॿी शहादत हूंदी आहे ख़फ़ी कई माण्हू कंहिंखे ज़हर ॾेई मारे छॾियो ज़हर जी सुई हणी छॾी तावीज़ तड़ा करे बुत ठाराए हुनखे कंहिं तरीक़े सां माराए छॾियईं इहा शहादत ख़फ़ी आहे हज़रत इमाम हसन सब चओ रज़ी अल्लाह ताला अले काथे वेठा हो तव्हां ॾाढिया चओ न रज़ी अल्लाह ताला अॼोके ॾींहं त गफ़लत नथी ठहे न कोई थो अचे नओं माण्हू त तव्हां ओॾे था गुम थी वञो बहरहाल
तो हजरत इमाम हसन साईं के खफी शहादत मिली, जहर ॼाराए करे शहीद कयो। मालूम थियो दुश्मन तो हुया न, रसूल जा, रसूल जे आल जा दुश्मन हुया, आहिन रहंदा। याद रखो न गाल के, रसूल जा, रसूल जे आल जा दुश्मन हुया, आहिन रहंदा। इस्लाम जा, इस्लाम जे तालीमात जा ऐं मुसलमान जा दुश्मन हुया, आहिन रहंदा। हे दुनिया टकराव, हक ऐं नाहक जो टकराव, हर को पंहिंजी जिदोजहद करे थो पियो। जेका चाहत रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रही पई त मां दीन जे लाइ क़तल थिया, अल्लाह तबारक व फरमाए त मुंहिंजा महबूब तोखे बि हटायमि, तुंहिंजे पाक न्याणी फातिमा खे बि हटायमि। हे जेके तो चादर में टे बंदि कया आहिनि, इन्हनि जे लाइ हिकिड़े जे लाइ मां शहादत खफ़ी थो रखां, हसन साईं जे लाइ हिननि खे शहादत जली थो अता कयां। बुज़ुर्गनि लिखियो आहे त हज़रत हसन साईं खे शहादत खफ़ी छो मिली, उनखे शहादत तीरनि तलवारनि जी छो न मिली? तव्हांखे इहा ख़बर हुआ त असांजो महबूब जेको हसीन हुयो, उन हसीन जा ॿ ॾोहिटा हज़रत हसन हुसैन बि हसीन हुया। ऐं इहे ॿ नौजवान जॾहिं गॾु बीहंदा त माण्हू महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नूर खे ॾिसंदा। हितां खां मथे हज़रत हसन हूबहू मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो, हितां खां हेठि हज़रत हुसैन हूबहू मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो, जिन जो ॾिठल हो मुस्तफ़ा, उहे जॾहिं खे गॾु ॾिसनि त ॼण महबूब जो दीदार थी वियो। ये अल्लाह पाक के इतरा प्यारा होया, पो चूंकि हिन के शबीह मुस्तफा जी, हजरत हसन साईं के शबीह मुस्तफा जी, अल्लाह चयो त शबीह के भी बचाईंदो, शहादत या चिट्ठी न ॾींदो। इन जे चेहरे ते वार, इन जे चेहरे ते मां वार बर्दाश्त न कंदुसि मां। अजीब गाल है, अल्लाह तबारक व तआला एड़ी कुदरत बढ़ाई, दुश्मनन दुश्मनी तक कई, पर उहे संदन चेहरे ते जख्म ॾियण जे लाइ न पहुता, जहर ॼाराए मारे छॾियो। अल्लाह तबारक तआला इनखे भी असां खां ओट फरमायो, शहादत जो जाम नौश फरमायो। हजरत अली मुर्तजा रज़ी अल्लाह तआला जे लाइ एक हदीस ईंदी आहे त अलियो मिनी वाना मिन। तिरमिज़ी शरीफ हजरत हसन हुसैन साईं जे लाइ एक हदीस ईंदी आहे जंहिंमें पाण हुसैन मिनी वाना मिन, चूंकि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे हयातीअ में अहिड़ी निशानदही करे चुका हा त हे ॿई मुमवन मां इन्हनि मां त जेका रसूल जी दुआ हुई, तवद्दु इन्नी ला उक़ातिलु फी सबीलिल्लाह सुम्मा उक़तल सुम्मा होया सुम्मा उक़तल सुम्मा होया सुम्मा उक़तल सुम्मा होया सुम्मा उक़तल। हिकिड़ो त अल्लाह से शहीद कयो खफ़ी, हिननि ॿिन्ही खे जामे शहादत जली अता फरमाए। हज़रत अली से सुबुह जे निमाज़ ते सर में ज़ख़्म रसियो, 3 ॾींहंनि खां पोइ हुनजी शहादत थी। हज़रत हुसैन जो वाक़ियो तव्हां जे अॻियां आहे। मक़सद छा? मक़सद इहो ई आहे, हक़ नाहक जो मार्गो हले थो। जेकॾहिं तूं मां हिन गर्मीअ में जॾहिं हेॾा पखा हलनि था, वेहण बि असांजे लाइ परेशानी जो सबबु थो बणिजे, तव्हांजो वेहण अल्लाह क़बूल फरमाए। हिकु दफ़ो सलाह शरीफ़ पढ़ त मां तव्हां खां इजाज़त वठां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम। अल्लाह असांजे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ऐं उनजे आल जे मथां रहमतूं ऐं सलातूं ऐं बरकतूं अता फरमा। मुंहिंजा अज़ीज़, अल्लाह तबारक व तआला जे रसूल जी दुआ क़बूल पइजी वई। रसूल खे शहादत जो मर्तबो जेको न मिलियो, उहो उनजे आल पाक खे मिलियो। तंहिंजे करे एसी ताईं दीन आहे। हाणे जेको अॻिते तो असां शुरू कयो आहे न, हे जेको माहौल आहे, हे जेको कल्चर आहे, इहो क़यामत आणींदो न। तव्हांखे ख़बर आहे त क़यामत ॾहीं मोहरम ते ईंदी। छो ईंदी? बेदीनी वधंदी। छो ईंदी? दीन ख़तम थींदी। छो ईंदी? इन जे करे माण्हुनि जो दिमाग़ माऊफ़ थी वेंदो, शराबी ज़ानी चोर उचक्का थी वेंदा। हेड़नि ॾींहंनि ते दीनदार वञनि था लिकंदा। जेकॾहिं लिको ई सही त पंहिंजे घरनि में दीन खे बाक़ी कयो, इन्हनि शयुनि जो तज़किरो कयो। हिननि ॾींहंनि जो अमल तिलावत क़ुरान, हिननि ॾींहंनि जो अमल अल्लाह जो जेकॾहिं ताक़त आहे त रोज़ो, हिननि ॾींहंनि जो अमल दुरूद शरीफ़, ज़िक्र इलाहिया, ऐं इहा तमन्ना त अल्लाह साईं असांखे शहादत जो मौत नसीब अता फरमाए। सभु चओ आमीन। मुंहिंजे लाइ बि चओ आमीन, असांजे पोयनि बुज़ुर्गनि जे लाइ बि चओ आमीन। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।